अस्सलाम वालेकुम दोस्तों, जगह भी टीवी सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो गुलकार सिंधी। काफ़ी ॾींहंनि जे वक़्त खां पोइ तव्हां सां गॾु आहियूं, छाकाणि त गर्मी ॾाढी आहे, ॾाढी गर्मी आहे। ऐं गर्मी जे माहौल में अगरि ट्यूबवेल हुजे ऐं ट्यूबवेल ते विंझजे न, इहो थी कोन थो सघे। सो ॾाढी आहे, दोस्त आहिनि गर्मी जो माहौल जनरेटर ते ऐं जनरेटर जी आवाज़ खट खट साबित न हूंदो। असांजो कॉलेज भई स्टूडेंट जो ऐं हे असांजो नसीम कोलाची। तो असां अची विया आहियूं हाला जे भरिसां ॻोठ शहीद खान लगानी में, जिते असांजो मेज़बान साईं वाहिद अली लगानी दोस्त आहे। हिन सां इलाही हुजतूं हूंदियूं आहिनि ऐं ईद जो ॾींहुं आहे। ईद जे ॾींहं ते हिन क़ुर्बानी जो गोश्त असां लाइ तयारु करायो आहे। मुंहिंजी मानी बचो हुते जा विझंदासूं ऐं पोइ मानी खाईंदासूं। तो तुम्ही हली वेंदव डैम खड़ी आहे, वो आवाज़ जो मसलो थिए थो, छाकाणि त जनरेटर जी आवाज़ इलाही आहे। तमामु गर्मी जा सत आहिनि। गर्मी जा सत आहे, लाड़काणे जा माण्हू जोर से पेमेंट जा रही हूँ। सही है, ओके आदर थे वेंदा परो नाम